आका करीम अलैहिस्सलाम जी दर दौलत में सैयदना जिब्रील अलैहिस्सलाम आया। अची करे एक शख्स जो गुज़रियल ज़माने में एक शख्स हो जिन जो नालो हो हज़रत शमऊन रज़ी अल्लाह तआला अन्हु, अची करे उन जो तज़किरो बयान फरमायो। या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, एतिरो त अल्लाह जो नेक बानो हो जे मुताबिक़ 1000 साल उन जी उमिरि हुई। उन जी ज़िंदगी आ गुज़रे पई जो रात सॼी रात अल्लाह जे हुज़ूर में क़ियाम कंदा हुया, ॾींहं जो रोज़ो रखंदा हुआ, हथ में तलवार खणी अल्लाह जी राह में जिहाद कंदा। कि इहो नंढो अमल कोन्हे। तव्हां ॾिसंदा आहियो न, ॾींहं जो रोज़ो रखणु, रात सॼी जागणु, वरी तलवार खणी रोज़े सां जिहाद करणु, इहो त रमज़ान मुबारक जे महीने में सिर्फ़ु रोज़े रखण सां ई सम्झी सघिजे थो त इहो केॾो वॾो अमल आहे। तू शख़्स रात जो इबादत कंदो हो, ॾींहं जो रोज़ो रखंदो हो, बजाए कंहिं थधी हवा जे, एसी जी थधड़ी मिठड़ी हवा ऐं थधड़े पाणी जी तलब में उहो हथ में तलवार खणी अल्लाह जी राह में जिहाद कंदो। उनखे 1000 साल गुज़री विया इहा इबादत कंदे। जॾहिं इहो वाक़ियो हुज़ूर अलैहिस्सलाम जे साम्हूं सैयदना जिब्रील अलैहिस्सलाम बयानु फरमायो, आका करीम अलैहिस्सलाम ग़मज़दा थिया। आका करीम अलैहिस्सलाम जी पंहिंजी उम्मत सां मोहब्बत हूंदी हुई। हुज़ूर अलैहिस्सलाम जीअं जो इहो वाक़ियो ॿुधी फौरी तौर ते ग़मज़दा थिया। अल्लाह रब्बुल आलमीन जी ज़ात बबरकात जी वरी असां ई तव्हांजे महबूब सां मोहब्बत, अल्लाह हुज़ूर जो ग़म बर्दाश्त न कयो। उम्मत जे ॾींहुं मुंहिंजी उम्मत जो छा थींदो? इहे जॾहिं मैदान ते एॾा वॾा आबिद ऐं ज़ाहिद ईंदा, इन्हनि जी त वॾी फज़ीलत हूंदी, मुंहिंजी वीचारी उम्मत जो छा थींदो? उम्मत जे ग़म में ताकी क़यामत जे ॾींहुं मुंहिंजी उम्मत जूं बि नेकियूं वॾियूं थियनि। अल्लाहु अकबर। क़ुर्बान या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अव्हां जी पंहिंजी उम्मत सां वफ़ा ते हुज़ूर अलैहिस्सलाम जे तरफ़ अल्लाह रब्बुल आलमीन जी ज़ात बबरकात जो फौरी तौर ते पैगाम आयो त महबूब ग़मज़दा न थियो। अव्हां जे तवस्सुल सां अव्हां जी उम्मत खे हिकु अहिड़ी रात ॾिनी वञे थी जंहिंजो नालो ई शब क़दर आहे। सहाबे किराम अलैहिम रिदवान खे तड़प हूंदी, काश या शब क़दर अता थिए। साल में का तस्दीक न हुई, हर रात में सहाबे किराम अलैहिम रिदवान जागी करे इबादत कंदा। मन ज़िंदगी में शब क़दर मिली वञे, मन ज़िंदगी में शब क़दर मिली वञे, मन ज़िंदगी में शब क़दर मिली वञे। अल्लाहु अकबर। हुज़ूर अलैहिस्सलाम बिशारत ॾींदे हदीस पाक जे मफ़हूम जे तरफ़ अचूं था। इन महीने जी फ़ज़ीलत बयान फरमाईंदे सरकार फरमायो त सहाबियो, मुबारक महीनो अची रहियो आहे अल्लाह जे तरफ़ खां तव्हां ॾे, ऐं इन महीने में अल्लाह रब्बुल आलमीन उहा शब क़दर रखी आहे जंहिंखे तव्हां 11 महीना तलाश कंदा आहियो। इन महीने में अल्लाह रखी आहे। एॾो मुबारक महीनो आहे जंहिंजी फ़ज़ीलत इहा आहे। सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फ़रमान मफ़हूम आहे, फरमायो त इन महीने में अगर कोई हिकु नफ़िल पढ़े थो उनखे हिकु फ़र्ज़ जो सवाब ॾिनो वञे थो, ऐं अगर कोई हिकु फ़र्ज़ पढ़े थो त अल्लाह रब्बुल आलमीन उनखे 70 फ़र्ज़नि जो सवाब अता फ़रमाए थो। त उहो फ़ज़ीलत वारो महीनो, उहो बरकत वारो महीनो ऐं सहाबा अल्लाह जे तरफ़ खां तव्हांजे तरफ़ अची रहियो आहे। इन समूरनि फ़ज़ीलतुनि सां गॾोगॾु अञा वॾी ॻाल्हि इहा जो तव्हांजी छोटी उमिरि आहे, तव्हांजे लाइ त ज़िंदगी में शब क़दर तलाश करणु ज़रूरी आहे, ताकी तव्हांखे एॾी वॾी डिघी उमिरि बि न ॾिनी वई आहे जो तव्हां पंहिंजी ज़िंदगी में एॾी इबादत करे अॻियनि क़ौमुनि खे को पहुचंदो। लाज़मी तव्हांखे कुझु पैकेज ॾिनो वियो आहे, उन पैकेज खे अपनायो। यानी इहा शब क़दर जी रात जेका रमज़ानुल मुबारक जे महीने में अल्लाह तव्हांखे अता कई आहे। अल्लाहु अकबर। ए सहाबो, उहो बाबरकत महीनो अचे थो, इन महीने में ॾींहं जो रोज़ो अल्लाह तव्हांजे मथां फ़र्ज़ु कयो आहे, रात जो क़ियाम तव्हांजे मथां मुक़ररु फ़रमायो आहे, ताकी तव्हां राति जो इहो थोरो तरावीन जी सूरत में क़ियाम कयो, ॾींहं जो रोज़ो रखो। उन सां गॾोगॾु शब क़दर बि इन ई महीने में अल्लाह तव्हांखे अता फ़रमाईंदो। तरावियूं पढ़ंदे पढ़ंदे शब क़दर अता थी वेंदी आहे। तरावीन वारो क़ियाम, इन में राज़ इहो आहे, हर रात में 20 रकातूं तरावियूं आहिनि। 20 रकातियूं का त राति शब क़दर हूंदी आहे, ऐं मुसलसिल 20 रकातुनि पढ़ण वारो, तरावियूं पढ़ण वारो ज़रूरु शब क़दर खे हासिलु कंदो आहे। इन जे करे क़याम बि हिकमत तहत लाज़िम कयो वियो आहे। त असहाब किराम अलैहिम रिदवान बेहद जॾहिं इहो बाबरकत महीनो ईंदो हुयो रमज़ानुल मुबारक जो, त हिक ॿिए सां गले मिलंदा हुआ, हिक ॿिए खे मुबारकूं ॾींदा हुआ ऐं अल्लाह रब्बुल आलमीन जो शुक्र कंदे ख़ुशियूं मल्हाईंदा हुआ। सामाईन, उहो बाबरकत महीनो रमज़ानुल मुबारक जो तव्हां असांजी ज़िंदगी में बि मथां अची रहियो आहे। जहिड़े तरीक़े सां सरकार जा सहाबा ख़ुशियूं मल्हाईंदा हुआ,
जेको महीनो मारस का मोमिन पंहिंजे ऐं पराए जो फ़र्क़ु ज़ाहिर करणु ईंदो आहे। अल्लाह अकबर। 11 महीना हर शख़्स दावा कंदो आहे मां कामिल मोमिन आहियां, मां जन्नती आहियां। अल्लाह अकबर। रमज़ान जी रहमत वारी हवा कखनि पननि खे दूर करे ख़ालिस फसल खे ज़ाहिर करे छॾींदी आहे। अल्लाह जो हुज़ूर में दुआ है त इन बाबरकत महीने में रब करीम शब क़द्र अता फ़रमाए ऐं इन बाबरकत महीने में ॾींहं जो रोज़ो ऐं रात जो तरावीन जी सूरत में क़याम करण जी तौफ़ीक़ अता। मज़ीद वीडियोज़ के लिए हमारा यूट्यूब चैनल सब्सक्राइब करें और बेल आइकन पर क्लिक करें।